हिन महिल 5:15 थिया आहिनि, 5:30 गाॾी जो टाइम आहे। असां बस स्टॉप ते बीठा आहियूं ऐं मुंहिंजो भाइटियो सामान लाराईंदो, अंदरि रखंदो। टिकट्स वरितल आहिनि पहिरियों खां ई। हिते इलाही सारी इलाही क़िस्मनि जे बसिस जो अॾो आहे। असां फैसल मूवर्स जे ज़रिए वञूं था पिया इस्लामाबाद। ये टिकट आहे असांजी वरितल, फैसल मूवर्स। सो आहियूं रस्ते में, पंध में। सफ़रु शुरू आहे असांजो अॼु। ऐं मां कल्ह राति मां पंहिंजी भेण जे घर वई हुयमि, त उते मां हुन जो अंडर कंस्ट्रक्शन घर आहे, उनजी मां वीडियो भरी, त उहा बि तव्हां सां शेयर थी कयां। हाणे तव्हां उहा ॾिसी सघंदव। हे आहे मुंहिंजी भेण जो घर, अंडर कंस्ट्रक्शन आहे ऐं उन्हनि जी फरमाइश हुई त तव्हां ज़रूरु ॾिसी वञो। अञा त ठहे थो पियो, अञा हिन में टाइम लॻंदो काफ़ी। सो असां वियासीं ॾिसण। राति जो टाइम हो, कुझु बतियूं उते घणियूं हुयूं माशाल्लाह, ऐं ॿियो असांजी फ़ोन जी थोरी लाइट। घरु असांखे ॾाढो वणियो, ॾाढो। अलाह साईं चोॾणु रहणु नसीबु करेनि। ॾाढी महिनत थियल आहे घर ते हद खां वधीक। सो छतुनि जा स्टाइल बि तव्हां ॾिसी सघो था, भितियुनि में डिज़ाइनिंग। ज़ाहिर आहे असांजी भेणी पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां कराई आहे, ऐं मुंहिंजी भेण हर शइ ते राज़ी आहे। जेको बि ठाहियो आहे उहो ठीकु आहे। हीअ किचन आहे हुननि जो, जेको अञा कंप्लीट कोन्हे। हीअ किचन जो ॿाहिरियों हिसो, हिते जिते सिंक लॻंदी। सिंक यानी ईअं वॉश बेसिन। किचन जी सिंक त किचन जे अंदरि लॻंदी। हीअ मुंहिंजो ख़िज़िर। हे काफ़ी जाइनि ते पथरनि जा पैचिस हणाया अथऊं, जेके इलाही सुहिणा पिया लॻनि। हे हिकिड़ो कमिरो। हे शेल्फ टाइप ठाराया अथऊं, जंहिंमें डेकोरेशन्स रखबियूं ऐं लाइट्स ॿरंदियूं। हे इन कमरे जो बाथरूम। वॾा जुगाड़ कया आहिनि असांजी भेणी में, पाण इंजीनियर आहे। ऐं मां इहो चवंदी आहियां हमेशह त जुगाड़ माना क्रिएशन। जुगाड़ उहो कंदो आहे जंहिंजो तख़लीक़ी दिमाग़ु हूंदो आहे। सो असांजे अधे जो दिमाग़ु ॾाढो तख़लीक़ी आहे, त हुन घटि स्पेस में बि घणो कुझु जेको आहे क्रिएट करे वरितो आहे। माशाल्लाह ॾाढो प्यारो थो लॻेसि। हे इन्हनि जो कुझु अङण जो एरिया आहे, जंहिंमें थोरी पंहिंजी अदा जेको पंहिंजी ऑफिस बि ठाहींदा। ऐं उनखां अलावा कुझु गेस्ट रूम जे तौर ते बि, हिनखे उतां जे तौर ते बि एरिया खे यूज़ कयो वेंदो। हे हिननि जो सॼो सिस्टम आहे सोलर पैनल्स जो पूरो लॻल। मथे ॾाकणा, छत ते स्टोर रूम अथनि, जंहिंमें हिननि पेटियूं हंधनि जूं ऐं लोह जा कबट पहुचाए छॾिया आहिनि। घर अञा ठहे पियो, कंप्लीट न आहे, थी वेंदो इंशाल्लाह कुझु महीननि में, आस्ते आस्ते, या महीने ॾेढ में। हे हिननि जो लाउंज आहे, जिते सिलाई मशीन जी बि पॉइंट रखियलु आहे। हिकिड़ो हे रूम आहे। हिन जा दरवाज़ा सॼा शीशे जा आहिनि ऐं वुड जो फर्श आहे, ऐं भितियुनि ते बि इलाही वुड वर्क थींदो। हे असांजी भेणी वियो आहे, जेको असांखे घर जे बारे में डिटेल्स ॿुधाईंदो पियो वञे। हे साम्हूं राइस कैनाल आहे। ज़ाहिर राति जो टाइम हो त असांखे व्यू नज़र न पियो अचे, सिर्फ़ु उन्हनि बतियुनि जा पाछा पिया नज़र अचनि। अॻियां रोड आहे, परियां राइस कैनाल आहे। ऐं ॾाढो हसीन हितां व्यू आहे, बारिश में ख़ासि तौर ते या ॾींहं जे टाइम। हे हिननि ठाहियो आहे वॉशिंग एरिया, यानी हिन में एज़ वॉशरूम बि यूज़ थींदो ऐं वॉशिंग मशीन बि हिन में फिक्स थींदी अङण में। हे हिननि ठारायो आहे मथे, जिते जनरेटर रखंदा ऐं मथे ई गीज़र रखंदा। अहिड़े क़िस्म जो जीअं मोटर आहे या कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हिन सॼे हेठि मथे नंढड़ी हिन कोठड़ियुनि में लॻंदियूं। अदा हिते कुझु गाइड पियो करे त हिते छा ठाराईंदो, सो डिटेल ॿुधाईंदो पियो वञे। असां ॾाढा ख़ुशि। हीअ बस आहे, सुराण वेठी आहे। हे सालार। अलाह साईं वॾी हयाती ॾींदसि, अलाह सदाईं सुखियो हूंदो। ठीकु आहे। सो सफ़र जो सिलसिलो हाणे शुरू थो थिए। अल्लाह के पाक नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहमान
आहे रखण जो ॻोठु। हिन खां पहिरियों रतो दिलि गुज़री वियो हुते तमामु थोरी देरि बीठी त मां रिकॉर्ड न करे सघियमि। हिते मां फौरन जेको एक्टिव थी वियमि। सो ही आहे रखण जो ॻोठु। रखण प्रेस क्लब जी ऑफिस।